कफन। ॾाढो तोखे सारींदो आहियां। सजाद जी ज़िंदगी तोखां सवाइ अधूरी थी वई आहे। तोसां त इज़हार मोहबत बि मां न करे सघियुसि। कुंज तुंहिंजी सूरत ॾिसण ईंदो हुयसि। कंहिंजी सूरत ॾिसां, कंहिंखे ॾिसां। शहर तो वञा त शहर जी रोशनी मूंखे रुआरे थी हुजे। हेॾे थो अचां त तुंहिंजो घर मूंखे खाइण थो अचे। ॾाढो ॾुखियो नसीब लिखियो आहे मुंहिंजो मालिक। सजाद यार, कुंज खे दुआ करे। क़बर ते रोअण सां छा वरंदई? उथ त हलूं, दुनिया जो रौनक ॾिसंदे त दिलि में ख़ुशियुनि जी मुंद मोटी ईंदई। सॼी दुनिया सुञ थो भाया। हीअं थो लॻे ॼण मुंहिंजो सुकून कुंज सां गॾु क़बर में दफ़न हुजे। यार माजिद, दुआ कर थी जुदाई जो जेको सफ़र आहे जल्द ख़त्म थिए ऐं मां वञी पंहिंजी कुंज सां मिलां। यार ईअं नाहे चइबो सजाद। यार तूं सफ़ा ज़िंदगीअ खां मायूस थी वियो आहीं। छा ॾिनो आहे माजिद मूंखे ज़िंदगीअ जो हिन सां प्यार कयां। यार महबूब जे क़बर जो मातम ॾिनो अथई ज़िंदगीअ मूंखे। अखियुनि में लुड़क ॾिना आहिनि हिन ज़िंदगीअ। हिन दिल में दर्द ॾिनो आहे ज़िंदगीअ। अरमाननि जो खून कयो आहे ज़िंदगीअ। सभु ख़ुशियूं खसे वई आहे ज़िंदगीअ मूंखे कुझु बि न आहे ॾिनो माजिद। मां हिन सां कीअं प्यार कयां? तो ई ॿुधाए मां हिन सां कीअं प्यार कयां? मूंखे बहुत मिठो आहे ज़िंदगी। न ज़िंदगी रब जी नेमत आहे सजाद। ज़िंदगीअ खां बेज़ारी इंसान खे कुफर में वठी वेंदी आहे। दोस्त, तूं ज़िंदगीअ खां नफ़रत न कर। मुंहिंजी ज़िंदगी थर जो रेगिस्तान आहे। काछे जी वारी आहे, काछे जी वारी। मुंहिंजी ज़िंदगी मिट्टी जो टुटल घड़ो या वरी उॾही खाधल वण। माजिद, मुंहिंजे लाइ ज़िंदगी निधोरो नालो आहे। यार छॾे न बहस खे, हल त हलूं। अच। ज़मीन में मुठीअ पर किली वांगुर खोड़े छॾियां वॾेरे खे। जेकॾहिं मूंखे हथ अचेहां त घुरल हाणे बिन मुमताज़ खान जो हशर बुरो थींदो। दम जी आख़िरी घड़ी ताईं विढ़ंदुसि इज़त जे दुश्मन सां। सोच वॾेरानि त छा थी पियो? हू असांजी इज़तनि खे ॾिसंदा रहनि। हाणे उन्हनि खे न आहे बसि करणो। उन्हनि सां पलांद थींदो, पलांद। ॾाढे जी लटके ॿ मथा हूंदा आहिनि। असां वॾेरनि सां विड़ी कोन सघंदासीं। ऐं मथा मुक सां चटणी कंदासीं मारवी। वॾेरनि जे कुलनि ते ॿ कंध कोन आहिनि। असांजी लॼ खे रब रखियो गुल। तव्हां विढ़ंदव त ॻाल्हि वधी वेंदी। वधे त भली वधे अदी, पर इहो वॾेरो मुमताज़ न नज़र ते चढ़ियो त निरल वारियूं कुहाड़ियूं हणंदोसांसि। पोइ भली इहो मिठल खान असांखे माराए छॾे, पर पाण बि मूं मथो पिटींदो। हलो त हली ओता कजो तर छलियूंसि। जीअं न निकिरे त लेटाए वेझूंसि। चरिया न थियो, सभु हिक ॿिए खां वधीक आयो। हिकिड़ो चरियो हुजे त हुनखे सम्झायूं न। ज़हर दिल ते ॼमी वियो आहे। मुमताज़ खान जी हरकत माफ़ी जे क़ाबिल न आहे। को न माफ़ कंदोसांसि, भली मूंखे हुन जे खून में फांसी अची वञे। और इन वॾेरे जो सिर ज़रूर खणंदुसि। इज़त जे दुश्मन खे माफ़ कंदासीं न त ॾेह जा माण्हू असांजे मथां आङुरियूं खणंदा, आङुरियूं।
कोन था माण्हू आङुरियूं खणनि असां ते भुरल भाउ। तव्हां पाण मामले खे वधाए पंहिंजो तमाशो न बणायो। त पोइ छा कयूं? वॾेरे जी कयल मज़ाक विसारे छॾियूं? ॾिसूं त वॾेरो मिठल खान कहिड़ी मोट थो ॾे चाचा ऐं बाबा खे, पोइ सोचजो त छा करणो आहे। सोचे छॾियो आहे मूं। तमाम मस्त कलंदर कबो ॿी ॿोली वॾेरा कोन ॿुधंदा। ॿुधाए अचर मुमताज खान मुराद जी न्याणी जो रस्तो रोकियो या न? पूरा दे तब तक फाड़े छॾींदो साईं। हाँ साईं, नंढे साईं छोकिरी जी बाह पकड़ी हुई, छोकिरी दाहूं कयो ऐं गुल असांजे पोयां पियो। असां जान बचाए निकिरी आयासीं। त पोइ छा थी पियो दा? तव्हां हिकु टके जे हारी जे लाइ एतिरो परेशान छो थी विया आहियो? राबेल हारियाणी आहे, रहस्याणी न। रहस्याणियुनि जी इज़त सोन जी आहे, बाक़ी राज जी पित्तल जी। मुमताज दिल नथी चवे त तोखे सुधरण जो को मौक़ो ॾिजे, पर अबे जो पुट आई तंहिंजे करे हिकु मौक़ो थो ॾियाई। जेकॾहिं वरी अहिड़ी हरकत कई पंहिंजी वॾाई जो कसम छाती तुंहिंजी हूंदी, बंदूक हलाइण वारा हथ मुंहिंजा हूंदा। पर दा बस बस मुमताज खान बस। सुभाणे सिजुबरण काग में गोट छॾे हलियो वञ। मां तोखे हिते न ॾिसां। वञ वञ वञी शहर वारे बंगले ते रह। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। सुभाणे छो? मां अॼु थो वञा दा। हूअं बि तव्हां सदाईं धारियनि जे करे मूंखे नज़रअंदाज कयो आहे। अचर गाॾी कढ, वरी हिते ॿीहर ज़िंदगी में कोन अचिबो। चयो मैं न वॾेरे मिठल खान सां पियल थी कोन बचंदे। आशिक पुट पियो थे, राज के पेरन जी मेर समझण वारो वॾेरो। राज खां बिना तव्हां ऐं बकरिन वारा धनार हिकु जहिड़ा आहियो। अकुल चांदा हारन के गिचीअ जो हार कयो, तॾहिं हारी तव्हां खे भाईंदा, न त बुख ते उबासियूं ॾींदो। बुछड़ा ई कमु आहे बुछड़े माण्हूअ जो। कार त मिठल खान जी आहे, हेॾे छो पियो अचे? अलाह ख़ैर कंदो। सोट जेकॾहिं वॾेरो वेरी थी थो अचे त पोइ वापसि कोन वेंदो, पर जेकॾहिं का ॿी ॻाल्हि ॻणे थो अचे न त पोइ बि ॾिसी था वञो। सोट अदा वॾेरे मिठल खान जी ॻाल्हि में वकड़ हुजे त तव्हां चुप करे बीहजो, मां थो हुन सां ॻाल्हायां। चङो थियो त तव्हां हिते मिली वियो, मां त तव्हां ॾे पियो अचां। गुल मुंहिंजे भागा ग़लती थी आहे, इन जे करे मां तव्हां खां माफ़ी वठण आहियां। मिठल खान तव्हां हथ न ॿधो, तव्हां असांजा वॾा आहियो, पर साईं वॾा ई राज जे न्याणियुनि में अखियूं विझनि त पोइ उन्हनि जी दाह कंहिंखे ॾिजे? उन सरदार जूं अखियूं कढे अंधो करणु घुर्जे।
जेको राज जी न्याणियुनि ते मेरी नज़र करे। गुल, ममताज जो गुनाह माफ़ी जे लाइक़ न आहे ऐं मूं ममताज खे ॻोठां कढी छॾियो आहे। वरी हू हिते नज़र कोन ईंदो ऐं मां तव्हां ॾे हली आयो आहियां। पहिरीं ऐं आख़िरी ग़लती सम्झी ममताज खे माफ़ कयो। साईं सां बस कई, तव्हां हर हर हथ न ॿधो, पोइ जी पार त हुजेव। मिठल खान, तव्हां असांजे तॾे ते हली आया हो, तव्हांखे मान ॾियूं था, पर पंहिंजे भाउ खे सम्झाए छॾिजो। वरी जेकॾहिं अहिड़ी ग़लती कयई न त हयाती विञाए वेंदो। गुल, तुंहिंजे जज़्बनि जो मूं वटि क़दर आहे, पर कावड़ अकुल जी दुश्मन आहे। गुल खान, कावड़ खे काबू कर। मां पंहिंजो ॾोह क़बूल करे तव्हां वटि लंघिजी आयो आहियां। मिठल खान, मूं चयो न, तव्हांजे अचण जो असां वटि क़दर आहे। तव्हांजे भाउ जी हरकत जी तव्हांखे माफ़ी मिली, उन ते शुक्र कयो। वाजिबुल क़त्ल आहे मुमताज़ खान जी हरकत। मां ॼाणां थो त मुमताज़ खान माणपे वारो कमु न आहे कयो, तॾहिं त माफ़ी जो तलबगार आहियां। साईं, माण्हू जो हिकिड़ो ई अमल उनखे फ़रिश्तो ऐं साॻे माण्हूअ जो बुरो अमल उनखे मिरू ऐं बगड़ बनाए छॾींदो आहे। पंहिंजे भाउ खे काबूअ में रखो। जेकॾहिं अहिड़ा ॿिया बि कारनामा कयईं त तव्हांजी शराफ़त ते दाग़ लॻी वेंदो। साईं, असां ग़रीबनि वटि हिकु सिर्फ़ इज़त हूंदी आहे, उहा महफ़ूज़ न रहे त पोइ बाक़ी रहियो छा? सभई पारतूं हुजनि तव्हांखे, तव्हांजे पाड़े ऐं पनाह में आहिनि। घुरल, मां तव्हां राज वारनि खे पाण खां कॾहिं बि परे न आहे भायो। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, मुमताज़ खान वरी हिन ॻोठ में वापसि न ईंदो। मिठल खान, हिकु ॻाल्हि यादि रखिजो, जेकॾहिं तव्हांजो भाउ हिन ॻोठ में वापसि आयो न त पोइ गुल खे बि पंहिंजो वाइदो चङी तरह यादि आहे। ठीकु आहे मिठल खान, तव्हांखे मान ॾियूं था, सभु ॻाल्हियूं दरगुज़र कयूंसीं। हाणे हलो असांजी ओताक ते, हली चांहि पाणी पियो। मां ओताक ते कोन थो हलां, तव्हां मूंखे सुञातो, इहो ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। अदीराबिल मां तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आंदी आहे। कहिड़ी ख़ुशख़बरी उबदार? अदीराबिल, मंठार न शहर मां वापसि मोटी आयो आहे। छा तूं सच थो चईं उबदार? कसम सां अदी, मां सच थो चवां। हाणे मां हलां थो। ठीकु आहे, तूं वञ। कमाया ऐं कमाईंदड़ पुट केॾो रोकियोसीं त कराची न वञ। हाणे ॿुधाए, पैसनि जूं कहिड़ियूं हाड़ूं ॿधी आयो आहीं? मारवी, पुछ न भाउ मंठार खां। अदा नूरल, अदा मंठार पाण खीर सां मोटी आयो आहे, असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे। अदी, असां मंठार लाइ केतिरो परेशान हूंदा हुआसीं। पाण जीअं वियो त सफ़ा विसारे वेठो, का सार बि कोन लथई त बाबो भेण ऐं भाइर कहिड़े हाल में आहिनि। नूरल भाउ, तव्हां खां परे वञी मूं ॾाढो पछतायो। तव्हां जहिड़ा भाइर ऐं मारवी जहिड़ी भेण छॾे मूं कराची वञी वॾी ग़लती कई। पैसनि जे पोयां वञणु मुंहिंजी वॾी नादानी अदा, मूंखे माफ़ कजो। रोज़ कांगन खे मिठी मानी ॾेई तुंहिंजो अचण जो पुछंदी हुअसि भाउ। मारवी तोखे हिकु मिंट बि कोन विसारियो हूंदो। मारवी भेण, मंठार बि तोखे हर साह में सारियो आहे। भेण, तूं मूंखे ॾाढो यादि ईंदी हुई। तव्हां सभु भाइर मुंहिंजी अखियुनि जी रोशनी आहियो अदा। मारवी सभु भाइरनि तां कुर्बान सदको। मंठार, हाणे त बनी जे कम ते हलंदे न, या इहो शहर जो जिन तुंहिंजे दिमाग़ में जेरो आहे। अदा, हाणे तव्हां खां हिकु पल बि परे न रहंदुसि। मंठार, ख़बर अथई, जॾहिं न असां सभु अकेला थींदा हुआसीं त तोखे सारे लुड़क लाड़ींदा हुआसीं।
अदा अकबर मूं सोचियो आहे त हाणे इरम ऐं आदिल जी शादी कराए छॾियूं। अदा तव्हांजी मर्ज़ी, जेका तारीख़ ॿधो तयारी करे था वठूं। हा न मरियम? हा हा छो न, घर हिकिड़ो ई आ, गोटे ता बसा त कुंवारे ता बसा, तव्हां रुॻी तारीख़ ॿधो, बाक़ी सभु कम मां पाणे कंदसि। मां चाहियां थो त मथे हफ़्ते ॿार लाहे छॾिजे, पोइ पया भत कंदासीं। ठीकु आहे अदा, अॼु 7 तारीख़ आहे, 14 तारीख़ था रखूं। बाबा मां अचां थो, थोरो कमु आहे। पुट भली वञ, पर शादी जी तारीख़ 14 ठीकु आहे न? हा हा बाबा ठीकु आहे, ओके। अकबर सजाद ॾिसण में कान थो अचे, काॾे वियो आहे? अदा सजाद ॻोठ वियो आहे मामाणनि ॾे घुमण, सुभाणे अची वेंदो। ॾाढी दिलि अथसि ॻोठाणे माहौल सां अकबर। 2 ॾींहं कॉलेज मां मोकल थी मिलेसि त उहा बि ॻोठ थो गुज़ारे। हा दा, सजाद जो जिन ॻोठ में रुधल आ, ॾाढी दिलि अथसि ॻोठ सां। बसि वाजाई ख़ुशि रहनि जिते बि रहनि, पर हाणे जेका तयारी करणी अथव करे वठो, ऐं हस्बे रिवायत सुभाणे इरम खे वनवा में विहारे छॾियो। हा दा, सुभाणे खां ई छोकिरीअ खे वनवा में विहारियूं था। एॾो ज़ुल्म न कयो सरकार, जे तव्हां ईअं हिजाबनि में रहंदो त मुंहिंजे लाइ 7 ॾींहं 7 साल जीअं गुज़रंदा। आदिल, ॾींहं सालनि जेॾा कोन हूंदा आहिनि, सब्र ऐं सिक सांढण सिख 7 ॾींहंनि खां पोइ। हर वक़्तु मां तुंहिंजी अखियुनि जे अॻियां हूंदसि, ऐं पोइ तूं बि सिक पूरी कजांइ, ऐं मां हर तोखे पसंदि ई रहंदसि। हींअर त हिजाबनि जा ककर हटाए छॾ, सुभाणे तूं वनवा में वेहंदीअ, पोइ त सिक खे सांढबो, पर हाणे त ॾिसी वठां न पंहिंजे पिरीअ खे। आदिल, नंढपण खां वठी हींअर ताईं त हिक घर में गॾु गुज़ारियो आहे, ऐं तूं रोज़ मूंखे ॾिसंदो थो अची, ऐं हाणे एॾो उतावरो छो थो थी? रोज़ सौट वारी नज़र सां ॾिसंदोसि तोखे, अॼु महबूब वारी नज़र सां ॾिसण थो चाहियां। इरम, अखियूं मथे कर त मां तुंहिंजे अखियुनि जे माणकनि में पंहिंजी तस्वीर ॾिसां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, अॼु त मुंहिंजे महबूब जे चेहरे में चंड अटकी पियो आहे। ऐं साॻी तरह तुंहिंजे चेहरे में बि चंड आहे, ऐं दिलि जी हर तार में तुंहिंजे प्यार जी पचार हूंदी आहे। गुलाबी कफन